कबीरा आप ठगाइए, ठगिए ना कोई और। आप ठगे सुख होत है और ठगे दुख हो। ता ठगजी वञो काई गाल ना है, छो जो तांजे किस्मत में जेको लिखियल आहे वो मिली रहंदो। लेकिन तहां कंहिंखे ठगींदो त भयंकर दुख भोगणो पवंदो। हाँ, किस्मत में जेतिरो लिखियल आहे 1 रुपयो भी घट न मिलंदो असांखे। और ईमानदारी सां कमायूं तंहिंजे करे, बेईमानी करे, छल करे, कपट करे मान लो 4 लाख वधीक कमाए छॾियासीं त पोइ वरी छा थींदो आहे, ओवरफ्लो थी वेंदो आहे। ये टंकी में कैपेसिटी 10 लीटर जी आ, तां भराइंदो 12 लीटर त 2 लीटर काॾे वेंदा तुलसीदास? हारबो, वो तो निकरी वेंदा, हारजी वेंदा। त अहिड़ी तरह सां छल कपट करे जेके असां पैसा वधीक कमाईंदा आहियूं, कोई ख़बर तो कीअं हारबा हुए। या तो बीमारी ईंदी आ, या तो वरी चोर चुराए वेंदा आहिनि, या तो वरी शासन जेको आहे कर्ज रूप में खणी वेंदो आहे, या तो आग लगी वेंदी आ। ये 4 कारण लिखियल अथव। इन करे भैया सावधानी सां कर्म करत होवे, निह कर्म तिस बैसनो का निर्मल धर्म।